वस्सलाम अलैका या रसूलल्लाह। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौला थक़लैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सल्लल्लाहु व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मोहब्बत से बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर कुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाईरो, अल्लाह का दुआ है तरफ शाल असां सभिनी के हिदायत नसीब फरमाए, मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। चओ आमीन। महबूबन जी मोहब्बत में जियारे इन ही मोहब्बत में शल मौत अता फरमाए। प्यारा दोस्तों, अजो की महफिल सुणन जे सरदार, मिस्कीनन जे मददगार, यतीमन जे यार, अड़ियन जे आधार, गमगीनन जे गमख्वार, तुझे मुझे अखियुन जे ठार, हिए जे हार, दिलन जे दिलदार, अहमद मुस्तफ़ा मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलादे पाक जे सिलसिले में सजायो वियो आहे। अल्लाह का दुआ है जन हीअ नूरानी महफिल सजाई है, अल्लाह उन्हनि जे दीन ऐं दुनिया में वाधारो फरमाए। अल्लाह उन्हनि खे दुनिया आखिरत जी नेमतुनि सां माला माल फरमाए। असीं जेकी भी हिन महफिल में महबूब मुस्तफ़ा करीम जो शान ऐं सना ख़्वानी ॿुधण जे लाइ जमो थियासीं, अल्लाह असांजो अचण पंहिंजी बारगाह में क़बूल मंजूर फरमाए। रब शाल इन महफिल के लजपाल नबी जी बारगाह में शरफ़ कबूलियत अता फरमाए। अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जा एकड़ी मुबारक आयत हिन फकीर तिलावत कई। उनमें अल्लाह ताला तुझे मुझे लजपाल नबी मिठे मोहम्मद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुछ खासियतों बयान फरमायूं हैं। समझो था? गुलाब जो गुल है उन जो एकड़ो पन्ना मुझे हथ में, सजे गुलाब जे गुल में खुशबू पांजी हुंदी आ, वण में तो कई गुल बीठा हुंदा आहिनि, एकड़ो गोया के इन आयत मुबारका में मुझे महबूब जो कुछ खुसूसियतूं अल्लाह ताला बयान कयूं।
जे इन हिकड़ी आयत जो तर्जुमो तशरीह माना मतलब बयान कजे जेका हिन आजिज कुरान मजीद में तिलावत कई मां चाहां तो जिंदगियों खुटी वजन मुझे महबूब जे इन टिन चैन खुसूसियतुन के को मानो बयान करे पूरो न करे सके वरी जो सुभान अल्लाह छो त जेके भी खुसूसियतों जेके भी मकामात दरजात अज़मतों रिफ़तों अल्लाह ताला तुझे मुझे लजपाल नबी के अता कयूं त थोरियूं थोरियूं न ॾिनियूं उनमें कुछ खासियत अता फरमाए इए न बल्कि हर शान ला महदूद अता फरमायो है मदीने वाले साईं के जेके भी दर्जा मिलिया जेके भी मकाम मिलिया जेके भी अज़मतूं मिलियो तन सबनी के अल्लाह ताला ला महदूद बनायो जी हद चेजे न मिसाल तौर के हुस्न जी सूह जी हद के शान जी मान जी हद हर शय जी कान का हद हुंदी आ पर मुझे महबूब जे हुस्न जी जमाल जी कमाल जी रिफतुन जी मौजज़ात जी मुझे महबूब मुस्तफा करीम जे सूरत जी सीरत जी उनमें जेका अल्लाह साभियां अता फरमाई जेको वधाव अता फरमायो जेका बुलंदी अता फरमाई उन जी का हद रब मुकर्रर कोन कया अल्लाह जे तरफ मुकर्रर कोन थिया मानू मुकर्रर कर जिनजी पांजी सोच जी औकात इंसान जो पांजो अकुल महदूद आ हिकड़े दायरे में सोचींदो आ जे वट जेतरो इल्म हुंदो उन मुताबिक गाल कंदो बारे वारो समझो दाले कोदा समझो थका थका बैठा हो जा एतरो सीध कोने जेतरो तवा सुकड़िया बैठा हो जा हर के जी जेतरी हद हुंदी जेतरी औकात हुंदी वो अपनी औकात जाहिर कंदो समझो दा एकड़े मानू जे औकात ही आहे जो ने गालाण जो तरीको न तो जे गारियो नी गालाइंदो तो गारियो नी घटवत गालाइंदो नाशाइस्ता गालाइंदो एकड़ो आलिम इल्म त तो वो पाजी इल्मी औकात मुताबिक गालाइंदो जेके जेतरो इल्म हुंदो उन मुताबिक गालाइंदो एकड़ो मानू पढ़ियो ही एकड़ो किताब आ तो उन का वधिक तो नो इल्म कोन हुंदो न एकड़ो मानू 10 किताब पढ़ियो आ तो 10 किताबन जो इल्म हुंदो उन मुताबिक गालाइंदो उन मुताबिक तर्जुमो कंदो उन मुताबिक एकड़े तमहीद बदंदो खिताब कंदो मानन के गाल समझाइंदो पाजे अकुल मुताबिक मुखे जेतरो अकुल हुंदो मुखे जेतरो इल्म हुंदो उन इल्म जेतरी गाल कंदस जेकरे मां पाजे इल्म का वधिक गाल कया त मुजी गाल बेअसर थी विंदी ऐ उन जी का औकात न रहंदी उन जी का वक़्त न रहंदी जेतरो इल्म हुजे मानू ओतरी गाल करे समझदा जने इल्म ना हुंदो त पो झेड़ा थींदा जने इल्म का वधिक मानू गाल करे उते फसाद थींदा है उते फिरके वारियत फैल बिया उते सही मुजा फितनो थींदो आ उते लड़ाई थींदी आ उते झगड़ो थींदो आ ब दोस्त बैठा हुंदा न इल्म न हुंदो इए को फितने बाज मानू गाल हणी वने तो ने फसाद थींदो बिबड़ाऊ मानू अज गाल हणी वने चुगलखोर जेके सनबो आ चुगलखोर घणा फिरना होदा पे बाडरे जी बाजार में हुन जी गाल होते भुर भुर छेणो जंग मचे है ना साईं करीमन फरमाया त चुगलखोरन जी गाल ते यकीन न कंदा कयो जडे का गाल बुधो तो उन जी तस्दीक कयो पो उन जो यकीन देहानी कराइंदा बाजार में घुमणो एकड़ी गाल हणी वने कन में पो साईं मुजा सजी बाडरे जी बाजार उन जी पोइ समझो था हबीबन फरमाया त चुगली नाणो जन्नत जी खुशबू 500 सालन जे पंध ते इंदी जिए जो जन्नत जा दर खुलंदा न 500 सालन ताई जन्नत जी खुशबू इंदी ये डिठो तो एसी पे हले गर्मी जी मौसम में एसी पे हले के कमरे में कमरो बंद हो जे तेज एसी पे हले जिनमें दरवाजो खुलंदा त बाहर को मानू गर्मी में बिठोंदो तो उनके थदी थदी हवा पईंदी सुभान अल्लाह जन्नत जा दर जो खुलंदा
त जन्नत जी खुशबू 500 सालन जे पंध ताईं ईंदी पर मदीने वारे साईं फरमायो यो चुगलखोर के जन्नत जी खुशबू भी नसीब कोन थी अल्लाह शला पनाह में रखे समझो था चुगलखोर न थियो ये तडे थींदा आहिनि जडे ला इल्मी हुजे बेइल्मी हुजे असां वटि पाकिस्तान में किताबन पढ़ण जी आदत हली वई आहे इल्म हासिल करण जी आदत हली वई आहे ख़ुसूसन नौजवान त इल्म हासिल करण जे बजाय मोबाइल जे पाए सॼो ॾींहुं मोबाइल बाबा छा थो करी साईं मां फेसबुक थो हलायां व्हाट्सएप थो हलायां ॿियो छा हा मैसेंजर थो हलायां अल्लाह पनाह में रखे सॼो ॾींहुं मोबाइल ते लॻाए वेठा हूंदा ऐसा हैदराबाद में अचूं पिया मां गाड़ी ते सवार हुजा वो नौजवान मोबाइल हलाईंदो पियो अचे हलाईंदे हलाईंदे वो अॻियां खटर जा नाला खुलिया पिया आहिनि हैदराबाद में तू वञी अंदरि कई ख़बर कोन मोबाइल ते मसरूफ़ हुयो अहिड़ी मोबाइल जी बीमारी लगी है यो वक्त मिलियो थे कुछ किताब वेही पढ़े कुछ इल्म हासिल कर नौजवान मुके बाट रह जा नजर अचन था मुतालो कयो कुछ इल्म हासिल कयो कुछ कुरान पढ़ो तफसीर पढ़ो नबी जी हदीस पढ़ो इल्म में इजाफो कयो अज बदअकीदगी असाने अंदर इने जे करे थी अचे जो गालियूं हथ ठोकियूं गालियूं गलत मानाऊं करे हदीसुन जूं असाने मुसलमान नौजवानन जे दिलनि में विझंदा ऐं मुसलमान उनन का फिरंदा विंदा चंदा अकीदो हे सही ना हे सही ना हे सुनन जो अकीदो सही ना हे सही ना उठ किताब पढ़ त तोके खबर पवे न हक वारो सच वारो जे दीन आहे ऐं मसलक आहे त वो इस्लाम में अहले सुन्नत व जमात आहे सुभान अल्लाह समझो था हक वारो मजहब आहे हक वारो मसलक आहे हक वारो रस्तो आहे अहले सुन्नत व जमात ऐं असांजा सुन्नी पढ़न कोन किताबन सा दिल लगे कोन वो इल्मी गाल करे तो वो चना साईं चल चुप करे तो जान छुटी हो समझो था वो शेर पढ़े तो वाह वाह थी नी मुकर्रर तकरीर में नात पढ़े शेर पढ़े वाह वाह सुभान अल्लाह से वाह जी गाल कई पर को इल्मी गाल करे हदीस बुधाए त साईं तो बोर पियो करे ये थींदो आ तजर्बो आहे कि न कोने को सच्ची बुधाए गलत न ॻाल्हाए इल्म सिखो पुट इल्म जा जे पालूट पाण में कयो छा कबई तू हिन के छडे दे तू हुते ठा वे हिन के मां पाण तजर्बो कंदो सही पे दो हां लाउड सही दो दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि इल्म बिरान जेके जेतरो इल्म हुंदो उनके अल्लाह ताला उतरो अकुल अता फरमाई इल्म वधंदो तो उन जो इदराक वधंदो समझो था जे इल्म घट हुंदो तो ज़बान ड्रिगी थी ज़बान ड्रिगी थियण में छा मतलब गाल्हाईंदो घणो हरूभरू जी अख हुंदस घट वध गाल्हाईंदो बस मोबाइल सा करो गलत बयानियूं कंदो मानुन के बिठाईंदो गलत बयानी कंदो अचे न अचे वरी फुजूल गालियूं हणंदो इयो आहे ला इल्मी इल्म वारो हुंदो तो उन में तदब्बुर हुंदो फहम हुंदो साईं मुजा बुर्दबारी हुंदी हौसलो हुंदो बुधण जो सलीको हुंदो बुधण जी बर्दाश्त हुंदी जडे इल्म न हुंदो त झेड़ा थींदा अदमे बर्दाश्त जो अची वई फसाद थींदो वेढ़ण थींदो मानन में झगड़ा कंदो फिरके वारियत कंदो साईं मुजा झेड़ो कंदो जेतरो इल्म हुंदो मानू पांजे इल्म मुताबिक गाल्हाईंदो समझो था हिकड़े के इल्मी एतरो आ त नबी जो शान के एतरो समझे एतरो इल्म हासिल कई त कुल इन्नमा अन बशर मिसलुकुम नबी असा जड़ो बशर मादल असा वांगुर उनके इल्मी एतरो मिलियो त पुट गाल बेतरी कंदो
हिकड़े इल्म इहो हासिल कयो जेको सिद्दीक़ अकबर वटा हासिल कयई त नबी जहिड़ो न के मां ॼणियो आ न का ॼणे सघे थी। हरि जो सुभान अल्लाह। हिकड़े इल्म इहो हासिल कयो त नबी के भित जे परे पासे जी खबर ना है। समझो था इल्म उनके इहो सेखारियो वियो उनके इहो पढ़ायो वियो पर के सिखियो सुने बिलाल खां त नबी फरमायो त मुंजी समात वेठो अर्श ते हुयस बिलाल जमीन ते पे हले उन जे जुतिन जा खड़काट अर्श ते ॿुधी रहियो हुयस। सुभान अल्लाह बेशक करी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। के चयो त नबी तो मुंह जेड़ो आ गोठ जे वडे भा वडे चौधरी जेतरी इज्जत कयो पर के हसन बिन साबित का पढ़ियो बुद्धो ए इल्म हासिल कयो त हसन चयो व असनु मिन कलम तरकत ऐनी व अजमल मिन कलम तलदिन निसाउ खुलित मुबर्रअ मिन कुल्ली ऐबिन कअन्नक कद खुलित कमा तशा। बरहक सुभान अल्लाह बेशक वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन शेर जी माना खबर दी छाए सुभान अल्लाह। जदो न थियो आहे न को थींदो मिठा मन ठार तो जेड़ो न थियो आहे न को थींदो मिठा मन ठार तो जेड़ो न आयो आन को ईंदो मिठा मन ठार तो जेड़ो न थियो आहे न को थींदो मिठा मन ठार तो जेड़ो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हजरते हबीबे किबरिया जेला हजरते हैदरे करार नबी जो बिरादर असदुल्लाह गालिब सैयदना अली बिन अबी तालिब मोमिनन जो मौला तो फरमाए। सुभान अल्लाह। असा त दुनिया जे मुल्ले का बुधासी मौलवी का बुधोसी ते जो नबी तो मुंह जेड़ो आ पर के मानू अली का पुछा कयो मौला तू बुधा सुभान अली अल्लाह। तुम बुधा नबी किया हजरत हैदर करार तो फरमाए इदा राइत इला वजह रसूलिल्लाह जब तू मुझे लजपाल नबी के दिसंदे महबूब मुस्तफा करीम के दिसंदे त इए चवंदे त मार आई तो मिसलहु कबलहु वला बअदहु नमू नबी जेड़ो अब कदे डिठो आ न कोई को डिठो अथम। सुभान अल्लाह बेशक वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। महबूब जड़ो तो मु डिठो ही नाही न अग कदे डिठुम न पोए कदे डिठुम न महबूब जड़ो किए दिसंदा जो अल्लाह नबी जड़ो को जोड़ियो ही कोने को। सुभान अल्लाह। छो त अल्लाह ताला जेके ब वसफू दिन्यो जेके ब मकाम दिना मु पेरिया अर्ज कयो तो उनन जी हद मुकर्रर न कई हुई उनन जी लिमिट मुकर्रर न कई हुई उन जी का तो जी बनाए अल्लाह ताला एकड़ो दायरो न बनायो हुयो जे रब जी कुदरत ला महदूद आहे ते पंजे नबी जे शान के वो अल्लाह ताला ला मुतनाही बनाए छजो आहे जेका हद आहे असा जे ला मुतनाही आ असा जे ला हद केतरी आ वा रब के खबर आ। महबूब जे शान जी हद चाहे मदीने वारे जे मकाम जी हद चाहे मदीने वारे ताजदार जी शान जी मकाम जी लिमिट केतरी आ। महबूब जे शान जो बॉर्डर किथे आ तोखे मुखे खबर नाहे। असा जो सफर जिंदगी जो पूरो थी वने उन जाए ताई रसाई हासिल न करे सकंदासी जिते रसाई पहुंची भी न थींदी पहुंचब न थींदी जेका रसाई अल्लाह ताला। 'अल्लाह ताला मदीने वाले साईं खे ॾिनी आहे। 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 'अल्लाह ताला मदीने वाले साईं खे ॾिनी आहे।
मां त परे जी गाल आयो बाटरे जो मुसलमान त परे जी गाल आ पर नबियन जी गाल कजे रसूलन जी गाल कजे खुद मलाइकन जी गाल कजे ऐन मलाइकन जे सरदार जिब्रील जी गाल कजे त जिब्रील जा कदम रुक जी व्या मथे वञण वारी ज़ात मुझे नबी जी आहे सुभान अल्लाह बेशक चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह असली बाड़िया वेठा हो यार मज़ो न था बाटरे वारा पहिरियां त ईअं कोन हुयो किथां जी हवा लगी या त ॻाल्हि नथी वणे हले छा साईं जो शान वणे थो नबी जी तारीफ़ वणे थी हज़रत पीर मेर अली शाह साहब फरमायो मुख चंद बदर शानी मथे चमक दिलाट नूरानी मुख चंद बदर शानी मथे चमक दिलाट नूरानी काली जुल्फ ते अख मस्तानी काली जुल्फ ते अख मस्तानी मखमूर अखी इने मध भरिया जे तो इस सूरत नू में जाना खा ते जाने जाना खा मेरे लिए जी जान मुस्तफा है ये सूरत मुस्तफा मेरे लिए जी जान वरी चीज मेरे लिए रुगी तुझी जान न है तो जान जी जान इस सूरत नू में जाना खा ते जाने जाना खा ओ सच आखा ते रब दी निशाना खा जिस शान तो शाना सब बढ़िया सुभान अल्लाह मा अजमल का मा अकमल का किथे मेरे अली किथे तेरी सना किथे मेरे अली किथे तेरी सना गुस्ताख की किथे जालरिया सुभान अल्लाह सिख मित्रा दी वधेरी क्यों दिलड़ी उदास घनेरी नो नो विच शौक चंगेरी अजने ना लाइया क्यों झड़िया बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह गाल वणी आले कोन वणी तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जे कुरान में फरमायो या अय्युहन नबी ए बजी खबरन बुधाइण वारा इन्ना अरसलना का शाहिदा बेशक सातो के हाजिर नाजिर बनाए मोकलियो आहे मुझा महबूब तो नबी के असा हाजिर नाजिर बनाए मोकलियो आ व मुबश्शिरन व नज़ीरा सुभान अल्लाह ओ मुझा महबूब असा तो के खुशखबरी दींदड़ ऐं ट्रेजारींदड़ बनाए मोकलियो आहे वदाइयन इल्लल्लाह ऐं तू पंहिंजे रब दे सॾण वारो बणजी आयो ही वसिराजम मुनीरा
तो नबी के असा चमकदार सिज बनाए मोकलियो आहे। सुभान अल्लाह। पंज खुसूसियतों इन हिकड़ी आयत में मुझे नबी जो अल्लाह बयान फरमायो। पहली खुसूसियत इया हुई जो रब फरमायो त या अय्युहन नबी ओ गैब जी खबरन बुधाइण वारा। सुभान अल्लाह। जेके चवन था त नबी के को इल्म नहीं, नबी के कई शय जी खबर नहीं, पर नबी जी मानाई गैब जूं गालियों बुधाइण आहे। नबी माना गैब जी खबर बुधाइण वारो, पोशीदा गालियों बुधाइण वारो। जेको शय महबूब के खबर न हुई अल्लाह ताला वो हर इल्म तुझे मुझे नबी के दई छड़ियो आहे। हबीबन करीमन फरमायो जेको मां जाना तो सो तव्हां नथा जानो। जे गाल जी मुखे खबर आ तेजी तव्हां के खबर नाहे, छो त अल्लाह ताला मुखे पंहिंजे राज़न का पोशीदा गालियुन का बाखबर करे छॾियो आहे। मौलवी चवे तो जिब्रील ईंदो हुयो मुझे नबी के कुरान सेखारींदो हुयो, जिब्रील जे पढ़ाईंदो हुयो। खोल तफसीर इब्ने कसीर हबीबे किबरिया जे मथा जने सूरे मरियम जो आयतों नाजिल थियूं। कुरान फरमायो काफ हा या ऐन साद। जिब्रील या पहली आयत खणी आयो जने चे काफ। हबीबन फरमायो अलिम तो ओ जिब्रील मुखे खबर आ रब छा थो चवण चाहे। सुभान अल्लाह। वरी जी हां हबीबन फरमायो अलिम तो जिब्रील खबर आ मुखे हा या ऐन स्वाद लफ्ज वठंदो वियो। हबीबन फरमायो अलिम तो जिब्रील हथ बधी अर्ज कयो या रसूल अल्लाह कैफ अलिमत व मा आलमो। या रसूल अल्लाह तोखे कीअं खबर पई न लफ्ज़न जे माना जी। हालांकि मां खणी आयो आहियां अर्श तां आंदा अथम, पर मुखे बिन लफ्ज़न जे माना जी खबर नाहे। ओ मुंहिंजा महबूब इन आयतुनि जो मतलब छाहे, मफ़हूम छाहे। मुझे महबूब फरमायो ओ जिब्रील जे रब तोखे मोकिलियो आ उन्हीं रब इन्हनि लफ्ज़नि जो इल्म मुखे अॻे ई ॾेई छॾियो आहे। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ॻाल्हि समझ में आई कि न कोन? जेको चवे तो जिब्रील सेखारींदो, जिब्रील के तो पाण के खबर कोने का त लफ्ज़ जी माना छा। ये जेके कुरान जा हरूफ मुक़त्तआत आहिनि अलिफ लाम मीम हामीम काफ स्वाद ताहा यासीन। ये जेके हुरूफ मुक़त्तआत आहिनि इन्हनि जी अल्लाह उन जे रसूल खां सिवा ये राज़ न्याज़ जो ॻाल्हियूं आहिनि कंहिंखे ख़बर नाहे। सुभान अल्लाह। ॿियो त ठहियो पर आणण वारे जिब्रील खे बि ख़बर नाहे। हबीबन फरमायो त इन जो इल्म अल्लाह अॻे ई मूंखे ॾेई छॾियो आहे। हिकड़ी वजाहत थी वई इन गाल में त मता जिब्रील खुश हुजे त कुरान रुगी मां तो खणी अचा, नबी जो को तअल्लुक नाहे त जिब्रील इन उम्मीद में न रहे बल्कि बाखबर रहे त नबी जो डायरेक्ट पंहिंजे रब सां तअल्लुक मौजूद आहे। सुभान अल्लाह। ॿियो त हिन ज़माने जे उन बदअक़ीदा खे बि ख़बर हुअण घुर्जे जेको चए पियो त जिब्रील सेखारण थो अचे, जिब्रील पढ़ाइण थो अचे, जिब्रील ॿुधाइण थो अचे। जिब्रील खां सिवा नबी खे कंहिं ॻाल्हि जी ख़बर नाहे, नबीअ खे कंहिं शइ जी ख़बर नाहे, इल्म नाहे। माज़अल्लाह ॿुधो जिब्रील खां बग़ैर ई अल्लाह मुंहिंजे नबीअ खे हर शइ जो इल्म ॾेई छॾियो आहे। कुरान फरमायो मान तो चवा कुरान तो फरमायो। एकड़ी जगह ते अल्लाह ताला फरमायो न त मां गैब के ते ज़ाहिर ना आया कंदो।
ॾिसो न क़ुरान में लिखियल आहे आलिमुल गैब फला युज़हिरु अला गैबिही अहदा अल्लाह के हिक ते बि गैब जो इल्म ज़ाहिर नाही कंदो लिखियो पियो क़ुरान में वाक़ई लिखियल ये लिखियल अल्लाह ताला गैब जो इल्म के दे ज़ाहिर नाही कंदो पर निभागा थोरो अॻियां बि त क़ुरान पढ़ छो मुसलमाननि के गुमराह कयो अथई इहो त तुंहिंजो दावा ईअं थी वई जे क़ुरान में अल्लाह फरमायो ला तक़रबुस सलात नमाज जे करीब न वञो छा इन जो मतलब इहो थियो त नमाज न पढ़ो उनखे चइबो त थोरो अॻियां पढ़ क़ुरान फरमायो व अंतुम सुकारा जॾहिं नशे में हुजो त नमाज जे वेझो न वञो जॾहिं नशे में हुजो शराबी माण्हू इहो जेको ला तक़रबुस सलात नमाज जे वेझो न वञो यो नशाई के शराबी के नशे जी हालत में आज को कुरान फरमायो मुझे नमाज जे वेझो न अचजे ओ पलीत परे थी मुझे घर का मुझे नमाज का मुझे जिक्र का तू परे थी ओ जको नशो कंदो वा जको शराब पींदो वा जको नशे में विफलंदो वा हर के सड थो ते हलिया नमाज ते व्याजी हलिया माफी जाए राशि हलिया माफी जाए हलिया जानी माफी जाए पर शराबी जको नशे में धुंध पियो ओ बाटे वारा कुरान तो फरमाए मुझे वेझो नच जा मुझे मस्जिद जे वेझो नच जा ओ शराब पीण वारा जे रब तोखे धिकारे छडे रब तोखे पाणा परे करे छडे पियो केड़ो दर ते जे दर ते विंदे अज नशो न कर दुनिया जे नशे में जंहिंमें विफलण हूंदो आहे माण्हू पाण बेसहारा थी वेंदो आहे अहिड़े नशे में छा जे लाइ थो पवी ओ मिठा लज़त हासिल करणी अथई त मदीने वारे साईं जे मोहब्बत जी लज़त हासिल कर नशे में पैर थिड़ंदा आहिनि दुनिया जे नशे में मुस्तफा जे मोहब्बत जे नशे में बेसहारा सहारा थी वेंदा बेशक सुभान अल्लाह तू जिक्र जो मज़ो वठ तू नशे जो मज़ो तो वठी इन में त माण्हू बेसहारा थी वेंदो आहे पंहिंजा बि छॾे वेंदा आहिनि माण्हू अकेलो थी वेंदो आहे नशे ई सदाईं बर्बादी हा न जिथे ॾिसंदेसि आस्ते 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 पैसो भी वियो दौलत भी हर शे वही अकेलो रहिजी वेंदो हा हक सोना हक पनाह गुरु अल्लाह साईं ने फरमायो जॾहिं को माण्हू नशो कंदो आहे शराब पींदो आहे नशे में ईंदो आहे ईमान खां ईअं ॿाहिरि निकिरी वेंदो आहे जे जिस्म तां कमीज़ लाहे ॿाहिरि कढो हे वास्कोटी मूंखे पातल ये ही अल्लाह या जे धार थी वई न नशे वारे जे जिस्म ता ईमान इए धार थी वई समझो था हाने मुझे जिस्म खाली है हबीबन फरमायो नशे इए बेईमान थी वा नशे में मरी वने बुजुर्गन फरमायो न जो जनाज़ो भी न पढ़जे इए दफन करे अल्लाह ओ नशइयो ओ शराब पीण वारो छडियो न बुरी आदत के आदा छडबो इन आदत के गली गली में मानू शराब के आम थी वो को गुनाह न तो समझे को मानू शराब पीण के गलती न तो तस्लीम करे को गुनाह न तो समझे जिते जिते खिंजीर खाण हराम आयो कुरान में उते नशे के हराम करार दिनो वियो हिकड़ो कतरो शराब जो हिकड़ो फुड़ो हिकड़ो कतरो के टांकी में के खूह में किरी पे सजो खूह पली थी विंदो जी पेशाब करण दा खूह पली थी या गंदगी तू पाने पेट में तो विझी या गंदगी तो तू हासिल करी मवाली मानो मवाली आयो घर में ब शादियों थेल हुयस हिकड़ी जाले तो जे अम्मा पानी तरी जाए जाल के तो अम्मा पानी तरी जाए बी जाल दी जे निभागा जाल के अम्मा तो जो शर्म न तो जे तो अती खणी तू ही प्यार पड़ ये मवाली जा समझो था अल्लाह अकबर तो इन नशन जे पोया न वने हलिया तो मुझे महबूब जे दरत हलिया हलिया मुझे मदीने वाले साईं जी मोहब्बत वारो रस्तो यो रस्तो न चवणे हां साहबी या
जड़े आयत शराब जे हुर्मत वारी आयत या ला तक़रबुस सलात व अंतुम सुकारा नाज़िल थी त मदीना मुनव्वरा में महफिल हले पई हिकड़ी जगह ते शराब साहबी छो त हिलाल हुयो शराब अग में हिलाल हुयो बाद में हराम जो शराब पियन पिया रस्ते ते के मानू ऐलान कयो बुधो मदीने वारे साईं का हींअर बुद्धि आयो आ शराब हराम आ जेको शराब पियंदो उन ते अल्लाह लानत कई आ बस इया गाल बुधणी हुई जे हथ में गिलास हुयो उन ते उछलायो जे वात में शराब पियो हुयो उन उते गुरड़ी करे कढियो ये न चंद वाला एकड़ो ढुकायो तो पी वठा जे हथ में एकड़ो गिलास हुयो उन जो तो वो पी वठा वरी नसीब थे हले न ते हींअर जान छडाए वञा न उन उते हर शे फनी सुरायूं भरियल हुयूं एतरो शराब हुयो जो मदीने जी गली में ये जे दरिया वंदा न वाह वांगुर वही हलियो शराब मुसलमान ने हिकड़े सद ते चंद तस्दीक बलावनी कयो नबी का पाण का पुछा कयो वाकई गाल सही आ या साहब इए पढ़ो दई वियो आ न चंद नबी जो कौल अची वियो शराब हराम आ तो वरी न खिलाईंदा शायरा दो एड़ो जोश धारबो कि न कोन धारबो जेके नशो वापराइंदा रुगी शराब न बीड़ी नास गुटको पान सही मुजा मेनपुड़ी एकीसो ये जेके बारी सब छडणियो है हां बात के पलीत न कर बात के गंदगी में न भर बल्कि इन बात सा वे दरूद पढ़ नबी जे मथा इन बात सा वे अल्लाह जो जिक्र कर इन बात सा वे नबी जे मथा नातू पढ़ इन बात सा वे कुरान जी तिलावत कर बिस्त अल्लाह के तो मेहरबान समझो था अमल कबो कि न कोन कबो मुजा मिठड़ा मुर्शिद करीम फरमाइंदा जे करे या नशे जी आदत न थी वनेव त इलाचू खणी अचो नंढो फोटो साओ जेको आ साई इलाची खणी अच इंशाअल्लाह पढ़ी जा या आदत छडे वने नियत हो छडण जी इरादो हो छडण जो एकड़ो हो साईं जन वटायो साईं फोटा पढ़ी जो बरनी भरे आयो फोटा पढ़ी जो साईं सिगरेटन जी आदत पढ़ाए तो हुयो निभागे जी नियत कोन हुई छडण छा तो करे जो एकड़ो फोटो वात में विजे मता सिगरेट भी पी चल लग में सिगरेट ये दूहे जी धप हुंदी हाने तो दिल पर साईं मेहरबानी करे डेड़ो कम न थे नियत हुजे छडण जी इंशाअल्लाह तो के इन जी पूई भी कोन वण वो पासे में मेनपुड़ी सिगरेट पीण वारो बैठो होंदे न तो के उन का किरात इंदी मुझे पीर जो फेज रेड़ो है छडबो यो बुरी आदत छडबी कि न कोन छडबी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह गाल पे कयम मानू दलील तोरिया गाल पेश कंदा हिन त आलिमुल गैब फला युज़हिरु अला गैबिही अहदा अल्लाह ताला के जे मथा गैब जो इल्म जाहिर नाहे कंदो इस ताणी मुसलमानन के आयत बुधाईंदा पर मिठा इस्तिस्ना का गया मुस्तस्ना त बुधा अरबी बोली जो कायदो आ जिते इल्ला अची वने उन का पोज को लफ्ज अचे इल्ला हरफ इस्तिस्ना है पेया खबर इंदी उन का बाद वारो जुमलो मुस्तस्ना होंदो बराबर अल्लाह ताला दुनिया जे आम मानुन के गैब न दींदो आ बिन के न दींदो आ पर रब फरमायो इल्ला मिर रसूल सुभान अल्लाह ओ रसूलन माब जेते मां राजी थींदो आया जेते राजी था उनके गैब जो इल्म नहीं छडींदो आया सुभान अल्लाह कुरान फरमायो जेते राजी थींदो आया रसूलन मां जेको मुखे राजी कंदो आ जेते मुझे रजा जा दर खुलंदा हिन मिठा ए त आम रसूलन जी गाला पर नालो तुझे मुझे नबी जो होजे जिक्र मुस्तफा जो होजे हिते त अंदाज़ी निरालो आ दुनिया चाहे थी त रब राजी थे पर कुरान जे इशारन किनायन या गाल बुधाई त रब छो चाहे त महबूब तू राजी थी वने सुभान अल्लाह ताकि रजा चा
खुदा की रजा चाहते दो आलम खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद सुभान अल्लाह अरे जो सुभान अल्लाह ओ किबले जे बदल जण जी गाल आई काबे के तब्दील करने जी गाल आई जने मुसलमान फलस्तीन वारे अक्सा दे यरूशलेम वारे बैतुल मक़दस दे मुंह करे नमाज पढ़ंदा हुया नबी के ख्याल आयो त अल्लाह जे अक्सा जे बजाए मक्के वारे बैतुल्लाह दे मुंह करे नमाज पढ़ो दिल में ख्याल आयो त कुरान जी फौरन आयत नाजिल थी है मस्जिद किबलतैन में ये साईं बिछा दिया मस्जिद किबलतैन अब ये बुखारी शरीफ में हदीस है मस्जिद किबलतैन में साईं करीम बिठा है ना मस्जिद किबलतैन माना बिन किबलन वारी मस्जिद अज भी मदीने में मौजूद है जेके विया है ने दिसी आया ज़ियारत करे आया है जेके ना है दिसी आया अल्लाह ताला के ज़ियारत नसीब कराए आमीन चलो आमीन आमीन महबूब नमाज पढ़ाइन पिया नमाज पढ़ंदे यो ख्याल आयो तो बैतुल्लाह दे मुंह पे ख्याल जो आयो तो ये निगाह मथे खैर अल्लाह अकबर नजर जो भैया जिब्रील आयत खणी आयो कद नरा तक़ल्लुब वजहिक फिस समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा ओ मुझा महबूब जको बार-बार आसमान दे नीर खणी तो डिठो ओ मुझा हबीब तो असां दे पे डिठो असां तोखे पे डिठो सी तहकीक असां तोखे डिठो सी अन करीब तोखे ओडे फेरींदा सी उन पासे फेरींदा सी जिते तुझी रज़ा है जिते तो नबी जी रजा है जे में तू राजी आई दुनिया वारन के बुधाण पियो चाहे बा कुरान जो हर लफ्ज माना खेज है कुरान जो हर जुमलो हर आयत में मतलब वडो केरो मफहूम रखाए अल्लाह ये खणी चेजे तो जे आम मानू गाल कंदा है छा कुरान बे ये तो गालाए न तुजी मुजी गुफ्तगू औरा कुरान जो लफ्ज अलग माना रखंदो है जिते रब जो फरमायो अन करीब तो के ओडे फेरींदा सी जिते तुझी रजा हुंदी मतलब समझण जो आ रब ये चवे हा महबूब चेहरो फेर मुझो हुक्म अचई अक्सा दे बजाए बैतुल्लाह ने मुंह कर मुझो हुक्म आहे बैतुल्लाह ने तुझो काबो वा तुझो किबलो वा उन पासे मुंह करन कुरान फरमायो ओ बाटे वाले समझो गाल के रब तो फरमाए हबीब ओदे तू फिर जिते तुझी रजा है सुभान अल्लाह रब के पासन जी केड़ी जरूरत आ मुरब के किबलन जी केड़ी जरूरत आ मुरब के अक्सा जी केड़ी जरूरत आ बैतुल्लाह जी केड़ी जरूरत आ माला तो तदे बोयस जने बैतुल्लाह न हुयो तदे बोयस जने अक्सा न हुई माता तदे बोयस जने जमीन न हुई काश न हुई वा रब तदे बोयस मुके पासन जी जरूरत ना है अतराफ जने न हुया साब न हुया माला तदे बोयस पासन जी मुखे जरूरत ना है मा अल्लाह ता हर पासे मौजूद आया हबीबा उन पासे फिर जे में तू राजी आई अब समझ बगाल ले कौन समझ बेशक सुभान अल्लाह हाने चो तो नबी असा जड़ो नबी चाचे के मामा चो तो नबी असा जड़ो माअल्लाह हाने हलिया तो आया तो नबी के इल्म केतरो मिलियो सुभान अल्लाह बितने परे पासे जी खबर ना है खोल कुरान रब जो कलाम तो फरमाए व अल्लमक मा लम तकुन तअल्लम ओ मुझा महबूब जको तू अग न जानदो हुए ओ हर इल्म मोहम्मद मुस्तफा करीम के दई छजो आहे ओ हबीब तू न जानदो हुए सो दिनो माए अब जे को थी चुको तू न जानदो हुए पर जे को थी दो तू न जानदो हुए जे को थी चुको जे को थियण वारो आ तो के अग खबर न हुई
हर शय जो इल्म तोखे ॾेई छॾियो अल्लाह इनके तो गैब जो इल्म असां चवंदा आहियूं ॿियो कहिड़ो इल्म आहे ॿियो कहिड़ो इल्म अल्लाह जे इल्म जे बराबर कंहिंजो इल्म नथो थी सघे इहा अक़ीदे जी वज़ाहत कयां थोड़ी रब जे इल्म जे बराबर कंहिंजो इल्म नथो थी सघे भली नबी हुजन रसूल हुजन मलाइक हुजन जिब्रील हुजन खुद मदीने वारो साईं छो न हुजे अल्लाह जे इल्म जे बराबर कंहिंजो इल्म चओ कंहिंजो इल्म नथो थी सघे हबीबन पाण फरमायो साईं फरमायो त सॼी दुनिया जा इल्म गॾु कयो मुंहिंजे इल्म जे बराबर ईअं हिन जीअं समुंड मां सुई जी के बोड़े कढिजे न उन मां केतिरो पाणी निकिरंदो कतरो अध कतरो एतिरो पाणी निकिरंदो साईं फरमायो समुंड मां हीअं सुई बोड़े कढिजे न दुनिया वारनि जा इल्म मुंहिंजे इल्म जे साम्हूं ईअं आहे ऐं मुंहिंजो इल्म रब जे साम्हूं ईअं आहे जीअं समुंड मथां सुई बोड़े ईअं कढिजे त उन जेतिरो बि इल्म मूं वटि न आहे अल्लाह जो इल्म इन समुंड खां वधीक हिकिड़ो साईं करीम न तमसील न मिसाल समझायो आहे जे माण्हुनि खे समझ में अचे बाक़ी दुनिया जी ॻाल्हि कजे त अल्लाह ताला मुंहिंजे नबीअ खे कान वमा यकून जो हर इल्म ॾेई छॾियो आहे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुर्शिद दिलबर साईं फरमायो इल्म तो वट कान यकून जो हुकुम तो वट कुन फयकून जो सुभान अल्लाह ओ इल्म तो वट कान यकून जो हुकुम तो वट कुन फयकून जो आही नूरी नबी निर्वार तू आही सोहणो नबी सरदार तू मुझा सोहणा नबी मुझा प्यारा नबी सरदार तू आई नूरी नबी निर्वार तू मुझा सोहणा नबी तुझे अचण सां सब जग जुड़िया सिज चंड कतियूं ऐं गुल टिड़िया आई नूरी नबी निर्वार तू आई सोहणो नबी सरदार तू मुझा सोहणा नबी मुझा प्यारा नबी सुभान अल्लाह ॻाल्हि वणी हले कोन वणी सुभान अल्लाह ॻाल्हि इहा आहे त असांजो नबी ग़ैबदार नबी आहे असांजो नबी इल्म वारो नबी आहे मुंहिंजो नबी ॼाणण वारो नबी आहे मुंहिंजे महबूब खे अल्लाह ताला जो सॼी दुनिया जे मथां हुकूमत अता फरमाई हुकूमत मुस्तफ़ा जो सॼी काइनात जे मथां आहे त काइनात जो हाकिम जंहिंखे रब बनायो त उनखे इल्म बि काइनात जो ॾिनो हूंदई अल्लाह वटि कानून पाकिस्तान वारो थोरी गरो गंजो जेको जे इलेक्शन में भी खटे वेही रहे ओ बाडे जा रोड बि न ठहनि नालियुनि जा पाणीअ ते रोड ते आओ कि न ग़लति चओ साल थी विया मूंखे बाडरे मां गुज़रंदे बाज़ार जो रोड न ठहे अले तव्हां में सुस्ती आहे अले तव्हां जे अॻुवाणनि में सुस्ती आहे ख़बर ई कोन पई रखियूं था नाणी हाँ मुबारक हुजे मुबारक हुजे बचे ठहियो त सही असांजे मातली शहर खे 5 साल बल्कि 9 साल त रोड टोड़े विया होते जो होते बीठो आहे समझो था ये दुनिया जे हुक्मराननि जो हाल आहे अल्लाह वटि इहो कानून थोरी आहे समझो था अल्लाह वटि कानून उहो आहे जंहिं ते अमल थींदो आहे रब जो पंहिंजो कानून आहे रब जो मुस्तफ़ा खे सॼी काइनात जी हुकूमत ॾिनी अल्लाह जी कुरान फरमाए वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मुझा सोना हबीब असा तोखे समूरन जहानन जे लाइ रहमत बनाए मोकिलियो आहे सुभान अल्लाह मदीने जो ताजदार
समूरन जहानन जिला रहमत है मना पूरी कायनात में मुझे नबी जी हुकूमत तो मननो पवंदो हाकिम के पंजे रईयत जी वाकफियत होंदी है अगियां जो रब फरमायो या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदा असा तोखे मोकलियो के मोकलियो असा तोखे मोकलियो ओ मुंहिंजा महबूब तोखे असा मोकलियो तो महबूब के असा दुनिया ते उमारियो बे के जो मोकलियल नहीं मानू जो मोकलियल नहीं दुनिया वारन जो मोकलियल नहीं इंसान जो मोकलियल नहीं दुनिया वारन जो चूंडियल नहीं मानू जो मुंतखब थियल नहीं तोखे मु अल्लाह मुंतखब कयो तोखे मु रब मोकलियो तो तोखे शान बमु अल्लाह पाण दिनो आहे अना जोर दा जो सुभान अल्लाह रब फरमायो वरफअना लक ज़िक्रक ओ जा महबूब असा तुझे खातिर तुझे जिक्र के वधायो आहे सुभान अल्लाह के वधायो बाबा अल्लाह के वधायो नबी जो शान के वधायो गलायो इन दा वडी आवाज जो अल्लाह के शान वधायो नबी के शाहिद के बनायो नबी के मुबशिर के बनायो नबी के आलिमुल गैब के बनायो नबी के हाजिर नाजिर के बनायो नबी के ज़मीनत के मोकलियो नबी के साकिए कौसर के बनायो नबी के शाफिए महशर चो अल्लाह बनायो सुभान अल्लाह मानू जी तो औकात ही ना है जो नबी जो शान रुगी बयान करे सके एकड़ो कलाक गुजरी वियो आलियो तो मारो की हिकड़ी सिफत अजा बयान कई सुभान अल्लाह जो ये पंजी सिफतों छही सिफतों बयान करे कलाक गुजरन ते बाकी 10 मिनट तो कलाक में पर इन में हिकड़ी सिफत रुगी बयान थी मुजो एकड़ो मानन एड़ो तालिब इल्म है मुजो इल्म महदूद है बुधा तो मुझे नबी जो पांजो शान अल्लाह कितरो वधा सुभान अल्लाह इतने ही नबी जो शान दी खबर पइजी वई तो के बाबा दियो केड़ियों बुधाए केड़ियों बुधाया केड़ियों चई केड़ियों चवा तुजो मुजो महबूब तो दुनिया में बेमिसाल वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो दुनिया वारन के चौथा सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले उच्चियां ने शाना सरकार दिया सोने मन मोने मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तो थले थले ओ मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले जुमी हथ मत करे चो बल्ले बल्ले आखो मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले आमीना किस्मत के दिया तेरे लाल दिया अर्श ने चुमिया जुतियां तेरे लाल दिया अर्श ने चुमिया जुतियां तेरे लाल दिया रब ने दिखाया शाना यार दिया रब ने दिखाया शाना यार दिया सोने मन मोड़े मन ठार दिया सारे नबी ने मेरे नबी तो थले थले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे सोने दिया शाना गाल वणी वाले कोनो वणी सुभान अल्लाह आए नबी जो शान बल्ले बल्ले बेशक बल्ले बल्ले असा न कयो नबी जे शान के बल्ले बल्ले रब पाण कयो आहे सुभान अल्लाह रब फरमायो वरफअना असा वधायो सी सुभान अल्लाह मानो जी जेतरी औकात होंदी केंगे इज्जत पंहिंजी औकात मुताबिक दी समझो था
असां वटि पाकिस्तान में वॾे में वॾो उहिदो आहे वज़ीर आज़म। समझो था, इदारनि जो को वॾो हुजे, चीफ ऑफ आर्मी वॾो उहिदो, चीफ जस्टिस वॾो उहिदो, इन खां मथे अदालतुनि में को वॾो उहिदो न आहे, आर्मी में को वॾो उहिदो न आहे, सियासत में हुकूमत में वज़ीर आज़म खां वॾो को उहिदो न आहे। सदर बि त आहे पर उहो बि उनजे वज़ीर आज़म जे तक़रीबन ज़ेर हूंदो। पाकिस्तान जे कानून जी तव्हांखे ख़बर आहे। समझो था, वॾे में वॾा उहिदा इहे माण्हू कंहिंखे इज़त ॾियनि, वध में वधि आर्मी जो चीफ बणाइनि, अदालत जो चीफ जस्टिस बणाइनि, काज़ीउल क़ुज़ात बणाइनि, कंहिंखे सिपह सालार बणाइनि, कंहिंखे मुल्क जो बादशाह बणाइनि। इन खां वधीक माण्हू उहिदो न ॾेई सघंदा आहिनि। इंसान जी सोच इते ख़त्म थी वई, इन्हनि उहिदनि ते ख़त्म थी वई, इन जॻह ताईं पूरी थी वई। फरमायो महबूब मुल्क जे सिपह सालारनि खां, काज़ीउल क़ुज़ात खां को चीफ ऑफ आर्मी छो न हुजे, को चीफ जस्टिस छो न हुजे, को प्रेसिडेंट छो न हुजे, को प्राइम मिनिस्टर छो न हुजे। ओ मुंहिंजा लजपाल नबी, ये त तुंहिंजे जुतीअ जे नोक जे बराबर न आहिनि। तुंहिंजो शान अल्लाह अञा वधायो आहे। सुभान अल्लाह। समझो था कि न कोन था समझो? मकाम आहे तुंहिंजे मुंहिंजे नबीअ जो। असांजी नज़र में असांजे चीफ जस्टिस जी इज़त आहे, अदालत उज़्मा जी हैसियत आहे। असां क़ाबिल नज़र सां पंहिंजी अदालत खे ॾिसूं। असांजी नज़र में असांजी पाक फौज जी इज़त आहे, उनजो सिपह सालार असांजे लाइ क़ाबिल फ़ख़ुर आहे। आओ न, आर्मी जो चीफ जेको आहे फौजी असांजे लाइ क़ाबिल फ़ख़ुर आहे, इज़त आहे। पाकिस्तानी फौज इज़त आहे, पाकिस्तानी मुहाफ़िज़ आहे। अल्लाह खां दुआ आहे त शाल असांजे मुल्क पाकिस्तान जा इहे मुहाफ़िज़ महफ़ूज़ रहनि। अल्लाह उन्हनि जो बोल बाला फरमाए, अल्लाह उन्हनि जे हौसलनि खे अञा वधीक इज़ाफ़ो फरमाए। जेको इहो ख़बीज़ इंडिया जो मोदी शराह इहो जेको गऊं जो पेशाब पीअण वारो सो थो ललकारे, असांखे फ़ख़्रु आहे जो उन्हनि खे जवाब ॾियण जे लाइ अल्लाह असांखे पावर वारी कुवत वारी फौज अता फरमाई आहे। असांखे पंहिंजे मुल्क ते फ़ख़्रु आहे। असां वटि वधि में वधि इहे उहिदा, असां वटि इहे महदूद उहिदा आहिनि। जेतिरो मथे चढ़े हलला हलला, केतिरो बि ख़र्च करे वञी आर्मी चीफ जी कुर्सी था 3 सालनि खां पोइ हुनखे बि रिटायर करे छॾींदा। समझो था, रिटायर थी वियो त वेठो हुजे घर में, घर वारी सां गरमानी में पचाए। रिटायरमेंट खां पोइ इहो ई कमु आहे, ॿियो वरी कहिड़ो कमु आहे? असांजो दोस्त हुयो 19 ग्रेड जो ऑफिसर हुयो, रिटायर थी वियो। जो हाणे छा थो करी साईं, जे हाणे पटे वाली वरिती आहे। कीअं पटे वाली? तूं त 19 ग्रेड जो ऑफिसर हो। जे पटे वाली त आहे, घर में बाल पालींदो आहियां, ज़ाल खे मानी वठी ॾींदो आहियां, सामान वठी ईंदो आहियां, पटे वाली ॿियो छा आहे? समझो था, इहा दुनिया जी हैसियत आहे, दुनिया जी कुर्सी जी हैसियत आहे। जेसी कुर्सी आहे त पावर आहे, दबदबो आहे। कुर्सी तां लथो त केर हथ मिलाइण वारो कोन्हे। अल्लाह अमलनि जो दारो मदार ख़ात्मे थिया। पुट ए मुल्क जो वज़ीर आज़म हुयो, 1/3 मेजॉरिटी सां वज़ीर आज़म चूंडियो वियो हुयो असांजो नवाज शरीफ साहब। अॼु निहारियो त जान छॾाए पाकिस्तान मां भॻो। मुल्क जो सदर हुयो, समझो था, पाकिस्तान जो मुल्क जो ज़रदारी साहब सदर हुयो, ये कुर्सी ते हथ हणी चवंदो हुयो पाकिस्तान खपे। समझो था, दाम कंदो हुयो, पंहिंजे दुश्मननि खे कुछ कोन हैसियत कोन ॾींदो हुयो। पर निहारियो त जेल में पियो आहे। हलण खां हलाका माण्हू ये सहारे ते उथारे या मुल्क जी कुर्सी हुई उन वटि। इन खां वधीक वॾो उहिदो सदर जो आहे ई कोन्हे को। मुल्क ते सॼे ते हुक्मरानी कयई, बादशाही कयई। अॼु हाल इहो आहे जो बग़ैर सहारे जे हली नथो सघे। बीमारियुनि में, कैदनि में, साईं मुंहिंजा परेशानियुनि में मुब्तला आहे। ये दुनिया जी कुर्सी खसिजी वञे त को हथ ॾियण वारो न आहे। पर जंहिंखे रब इज़त ॾींदो आहे, जंहिंखे रब कुर्सी ॾींदो आहे, भली तहे मज़ार
आस्ताने ते वञ लखे माण्हू दुनिया जा सलामी भरण जे लाइ अॼु बि सुभान अल्लाह सवे साल गुज़री विया मुझे मुर्शिद गौसुल आज़म पीराने पी रखे अज सिंध जे हिन कुंडड़ीअ ते असां वेठा आहियूं जा हिते में दस्तगीर जी तारीफ़ था सुभान अल्लाह ये तो मुस्तफा जी तारीफ दी दे इंदो महीनो 11 जो तो चे चेनी पासे या गौसे आज़म दस्तगीर लगी सुभान अल्लाह समझो था सुन्नी असां पीर वारा आहियूं खीर वारा पीर वारा अल्हम्दुलिल्लाह ॾिसो न हाणे दस्तगीर सुने के ना असां ॾिठो सी ना साईं असां करे साईं मुजा व्यासी न ओ बगदाद जो असां सिंध जा न उन जी ॿोली वारा न उन जे शहर वारा न उन जे इलाइक़े वारा न उन जे मुल्क वारा पर हुन यार खे राज़ी कयो ओतो रब ॾिनो उन खे इज्जत रब ॾिनी अॼु समय सालनि खां पोइ हिन जॻह ते वेही बि दिलनि में गौसुल आज़म पीराने पीर जी हुब नज़र ईंदी सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह छो जो यो ओदो अल्लाह ॾिनो आ दुनिया जे वलियन खे ओदो मिलियो उन्हनि जी इज्जत कई मुखालिफ आया घटाइण वारा आया शान घटिजे पर वलियन जो शान के घटाए न सघियो पर जे वलियन जो शान को नथो घटाए सघे बाडरे वारा ॿुधा त जेके शानन का वॾो शान रब मदीने वारे साईं खे ॾिनो उन जो शान कीअं थो केर घटाए सघे अरे यहूदी लाबियूं अज ईसाई लाबियूं साईं मुजा मुसलमानन के मुंतशिर करण जे लाइ इंतशार फैलाइण जे लाइ गुस्सो ॾियारण जे लाइ पाण गुस्सो ॾियारींदा वरी मुसलमान को अमल कंदा त ये दहशतगर्द आहिनि ये टेररिस्ट आहिनि ॿुधो असां मुसलमान अमन पसंद आहियूं असां अमन जा दाई आहियूं असां कंहिंसां विढ़ण वारा न आहियूं पूरी तारीख़ खोले ॾिस मुसलमाननि में हर मज़हब जो अदब नजर ईंदी कंहिंजे आॾो तौरात शरीफ़ खोले ॾिस इंजील शरीफ़ खोले रख त मुसलमान उनखे इज्जत ॾींदा त ईसा रूहुल्लाह जे मथां नाज़िल थियण वारो किताब आहे मूसा कलीमुल्लाह जे मथां नाज़िल थियण वारो किताब आहे कंहिं वलीअ जी कंहिं बुज़ुर्ग जी या कंहिं क़ौम जी का भली शइ अॼु बि उम्मत मुहम्मदिया वटि ईंदी आहे ये क़ाबिले इज्जत सां ॾिसंदा आहिनि ये त यहूदी ये त नॉर्वे डेनमार्क जा बेगैरत आहिनि जेके बार बार मुसलमाननि खे इंतहा पसंद बनाइण जे लाइ बार बार नबीअ जा को खाका थो ठाहे फुटबॉल ते नबीअ जो नालो लिखी मैच में था खेॾिया वञनि क़ुरान खे सरेआम बाहियूं जो ॾिनियूं वञनि ऐं नालो मुसलमाननि खे दहशतगर्दी जो ॾिनो थो वञे ॿुधो असां अमन पसंद आहियूं बेगैरत न आहियूं हिन सीननि में अॼु बि इश्क़ मुस्तफा जी बाहिउल्लाह करे बरे थी को माण्हू इन ख़ुशी में न रहे त मुसलमान चुप करे वेंदा जे नबीअ जे नामूस जी ॻाल्हि अचे मुंहिंजे नबीअ जे इज़त जी ॻाल्हि अचे वरी असांजो नंढड़ो ॿार छो न हुजे पंहिंजो सिर क़ुर्बान करण जे लाइ मैदान में अची असांखे तलवारनि जी तीरनि जी बमनि जी एटम बम जी ज़रूरत न आहे कल टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे त नॉर्वे में क़ुर पियो जलाए साड़े पियो हिकिड़ो ख़बीस सभई माण्हू ईअं इर्द गिर्द वेठा आहिनि नारा पिया आणनि हिकिड़ो नौजवान सड़ो ईअं साह में पियो सुको पियो हुन विच मैदान में वियो वञी उते 10 ॿ टे चमाटूं वाहे कढी तो साबित कई तो मुसलमानन के ता बेगैरत न समझो भली केड़ो भी मैदान हो जे मुसलमान मल्हाए देखारींदा सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह असां जी सुत्तीअ में मुस्तफा जी तालीम पियल आहे असां जी अम्मा असां के थन दींदी आ त लोरी मुस्तफा जे मोहब्बत वाली असां जीअण भी सिखिया आहियूं जियारण भी सिखिया आहियूं पर नबीअ जो नामूस जी ॻाल्हि अचे त मरण भी सिखिया आहियूं मारण भी सिखिया आहियूं बाडरे वारो आहे गैरत के न कोने का केरा जेको नबीअ जे नाले ते सिर ॾींदो
मदनीयत सिर केर न डींदो अरबियत सिर केर न डींदो सांदो सूर हज़ारो यार सांदो सूर हज़ारो यार अरबियत सिर केर न डींदो मदनीयत सिर केर न डींदो सांदो सूर हज़ारो यार सांदो सूर हज़ारो यार सांदो सूर हज़ारो यार अरबियत सिर केर न डींदो साईं ते सिर केर न डींदो पैर न हटंदो पोते हाणे और पैर न हटंदो पोते हाणे तोड़े कंध कतारो यार तोड़े कंध कतारो यार मदनीयत सिर केर न डींदो ओ अरबियत सिर केर न डींदो सुभान अल्लाह मौको मिलियो त साईं जे नाले ते सिर बि ॾींदासीं है ना पर सिर साईं कोन घुरियो आहे साईं फरमाया त मुझे ॾिनल राह ते अमल करे ॾेखारे बाडरे वारा तो नबी जो दीवानो थी ॾेखार ये बाडरे मां गुज़री त तुंहिंजो नालो आशिकाने मुस्तफा में गणियो वञे माण्हू चवंदा आहिनि ओ यो फिलाणो पियो थो वञे इशारो ॾींदा आहिनि यो फिलाणो माण्हू पियो थो वञे हे मीर थो वञे हे पीर थो वञे हे मास्टर थो वञे हे पुलिस वारो थो वञे हे डॉक्टर थो वञे तूं इहो गुज़री वञी त चवनि त ओ यो मुस्तफा जो आशिक पियो थो वञे पंहिंजी सुञाण मुस्तफा वारी पैदा कर पंहिंजो पाण खे आइडेंटिफाई कराइबो आहे न समझो था वेरीफाई कराइबो आहे पाण खे तुझी वेरिफिकेशन मुस्तफा करीम जे मोहब्बत वारी होण घुर्जे समझो था शनाख्ती कार्ड आईडी कार्ड हुंदो आहे आईडी कार्ड मुस्तफा जे इश्क वारो रख खबर थी नबी जी इश्क वारो आईडी कार्ड छा है ये सुहारी आईडी ये दाढ़ी जेका है ना नबी जे सुन्नत जी आईडी शनाख्त थे सब अमल हिते छडे विने सब अमल हिते पिया हुंदा नमाज मरण का पो खत्म रोजो मरण का पो खत्म साह निकतो ज़कात खत्म हज खत्म ऐ साईं मुजा खैर खैरातू खत्म पर ही दाढ़ी तू कब्र में भी खणी सुभान अल्लाह अलाए कहंदा न केरी मां कुंत तकुलु फी हक हाज़र रजुल नबी जे बारे में छा चंदो है मलाइकन के आशिक जंदो दिसी न तो आईडी खणी आयो है पाण सा गद हाय हाय सवाल तो करी जो सुभान अल्लाह अमल सालिह कर नेक थी सदोरो थी मुस्तफा जे फरमान ते अमल कर जेतरो थी सके ओतरो महबूब जो बंजी देखा मां ये न तो चाह त ख्वाजा खिजर थी वना सुन वडो पीरान पीर दस्तगीर जो वडो खलीफो थी देकार न असा गुलाम आयो उन दस्तगीर सुने जे जुती बराबर भी कोन आयो बस एड़ो अमल कयूं जो उनन जी लिस्ट में नालो शल लिख दी वई समझो हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह हिया बिट ख्वाब में ॾिसनि था त मलाइको जो वॾो दफ़्तर खयो पियो वञे पुछा कंहिंजे छा थो खयो वञे चई हिन में अल्लाह जे वलीअनि जा नाला लिखियल आहिनि से खयो थो वञा चई ॿुधा त हिन में मुंहिंजो नालो लिखियल आहे चई त न तुंहिंजो नालो जुनैद लिखियल न आहे चई त ॾिस भला वलीअनि में न त वलीअनि जे मोहब्बत रखण वारनि में मुंहिंजो नालो ज़रूर लिखियल हूंदो सुभान अल्लाह आवाज आयो इन जो भी नालो वलियन में लिखो जो वलियन सा हुब्ब रखण वारो सुभान अल्लाह छा तू भी अल्लाह वारन जे रस्ते ते अमल कर मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल कर पंज वक्त नमाज पढ़ दीन सा दिल ला कुरान सा हुब्ब रख त बिनी जहानन में बेड़ा पार थी वेंदा अल्लाह मुझो चवण तवा जो बुधण पानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए साउंड वारे त डाढी विचारे मेहनत कई डाढो सुठो हलाई पर मुझो गलो साथ न छोड़े इंशाअल्लाह जिंदगी रही तो वरी बे भेरे एड़ियों कचहरियों थींदियूं रहंदियूं रब मुझो चवण तवा जो बुधण पानी बारगाह में कबूल मंजूर